किथे तारूं चोरी आहिनि, ट्रांसफार्म चोरी थी विया आहिनि, 70% तक़रीबन ट्यूबवेल जेके आहिनि नाकारा थिया पिया आहिनि। 15-20% हलनि पिया, उहे सिर्फ़ु वॾनि माण्हुनि जे हथ में आहिनि। प्रोजेक्ट त सभु हाणे फेल थी वियो आहे। वफ़ाक़ हुकूमत पारां सिंध अंदरि पाणी जी खोट, सेम ऐं कलर ख़तमु करण जे लाइ स्कारप खाते जा जेको ट्यूबवेल ॾिना विया, जेको 4 साल जो जेको प्रोजेक्ट मुकमल थियण खां पोइ सिंध गवर्नमेंट हवाले कया विया। सिंध जे 2 ज़िलनि जीअं टंडो अलियार ज़िले में बि 216 ट्यूबवेल लॻाया विया, जंहिंमें तालको झंडोमरी आहे, तालको चंबड़ ऐं तालको टंडो अलियार। ऐं जेका मौजूदा सूरत हाल आहे त स्कारप खाते जी जेके ट्यूबवेल आहिनि, जिन जा ट्रांसफार्मर चोरी थी चुका आहिनि, मोटर ऐं इन जा बिल्कुलु ऐं जेके बोर बिल्कुलु ख़तमु थी चुका आहिनि। मेजर फॉल्ट में 70 खां मथे जेके आहिनि ट्यूबवेल बिल्कुलु ख़तमु थी विया आहिनि। ऐं जेके कुझु ट्यूबवेल हलंदड़ आहिनि, वधीक अचो त असां हिते हिन वक़्तु असां सां ज़मीनदार गॾु मौजूदु आहिनि, हिननि खां पुछूं त हिननि जो इन बारे में छा चवणु आहे। वफ़ाक़ी गवर्नमेंट हिकिड़ो स्कारप स्कीम ॾिनी हुई की सैलाब ख़तमु करण जे लाइ ट्यूबवेल ॾिना। सूबाई गवर्नमेंट जेको आहे हुन ते को तवजह न ॾिनी ऐं किथे तारूं चोरी आहिनि, किथे त ट्रांसफार्म चोरी थी विया आहिनि, किथे जेको आहे ट्यूबवेल ख़राबु थिया पिया आहिनि। 70% तक़रीबन ट्यूबवेल जेके आहिनि नाकारा थिया पिया आहिनि। गुज़ारिश करियूं था सिंध गवर्नमेंट खां त इन्हनि ते कोई तवजह ॾिनी वञे जो इहे ट्यूबवेल जेके आहिनि बहाल थियनि। शाखनि जी वाराबंदी आहे, 8 ॾींहं शाखूं हलनि थियूं, 8 ॾींहं बंदि आहिनि, उहो बि पूरो पकेज कोन पियो मिले। पोइ पंजाब जा तकरारी कैनाल जेके आहिनि उहे खुलियल आहिनि, उहे पाणी खणी पिया वञनि। असांजे लाइ त माना पाणी जो हिकिड़ो वॾो माना बहरान आहे। साईं, हीउ जेको प्रोजेक्ट हो तमामु बहितरीनु हो। हिन में ख़ासि करे पुछड़ जे आबादगारनि खे तमामु घणो फ़ाइदो हो, पर बदकिस्मतीअ सां हीउ प्रोजेक्ट त सभु हाणे फेल थी वियो आहे। जंहिंजो कारण इहो आहे त काफ़ी 80% त ट्यूबवेल ख़तमु थी विया आहिनि। जे आहिनि त उहे नाकारा आहिनि, न कंहिंजो ट्रांसफार्मर आहे, न कंहिंजो मोटर आहे। ऐं जेके 15-20% हलनि पिया, उहे सिर्फ़ु वॾनि माण्हुनि जे हथ में आहिनि। कंहिं बि वाटर जो वॾो माण्हू जे बनीअ में लॻल आहे, उहो कंहिं वाटर कोर्स कंहिं बि ज़मीनदार खे शेयर उन पाणीअ जो हिसो ॾिए कोन थो। न त शुरूअ में इहे जेके हलंदा हुआ त उहे वाटर वारे सां गॾु सभु आबादगारनि खे हिसे जो पाणी मिलंदो हो। असांजो इहो ई मुतालबो आहे त हीउ तमामु बहितरीनु प्रोजेक्ट आहे, हिन खे हलायो वञे। हलाइण जो फ़ाइदो छो त हींअर पुछण में हेॾो पाणीअ जो शार्टेज आहे त आबादगारनि खे फ़ाइदो थींदो, पर उनखे उन तरीक़े सां हलायो वञे जंहिं तरीक़े सां हिन खे जोड़ियो वियो हो। ॾिसो, चीफ इंजीनियर खां वेंदे ऑपरेटर, चौकीदार ताईं नौकरियूं आहिनि। हीउ सॼो हिकिड़ो सिस्टम आहे। इंजीनियर आहिनि, AC आहिनि, दारोगा आहिनि, SDA आहिनि, हीउ सॼो सिस्टम आहे, उहो पघार खणनि था। हिननि जो हाला में हिकिड़ी वर्कशॉप आहे जिते जेको बि रिपेयर थींदो हो या मोटर सड़ंदो हो, ट्रांसफार्मर ख़राबु थींदो, उहे ठंदा बसि। पर मुंहिंजी बदकिस्मती सां उहा सभु सिस्टम ख़तमु थी विया। असां इहो सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कंदासीं त महिरबानी करे हीउ तमामु बहितरीनु शइ आहे, हिननि खे हलायो। जे नथा हलायो त जिन बि ज़मीनदारनि जे वॾनि वटि इहे ट्यूबवेल लॻल उन्हनि जे हवाले करे उन्हनि खां पैसा वठो, उन्हनि खां बिल वठो ऐं हिन सिस्टम खे बंदि करियो। हीउ जेको आहे आवाम ते बोझ आहे। हिन जो जेको पघारनि जा पैसा बि असांजे टैक्स मां ई वरिता वञनि पिया। जे सिस्टम न आहे, उहे ख़तमु थी वियो आहे त उन्हनि जो उहो सिस्टम उनजो मोकमो ई ख़तमु कयो वञे। हिननि जो इहो ई चवणो हो त स्कारप खाते जी नाअहली करे जेको हीअ ट्यूबवेल जेके नाकारा बणियल आहिनि, जॾहिं त इन्हनि खे ट्यूबवेलनि खे रिपेयरिंग करण लाइ हाला शहर में पूरो हिकिड़ो वर्कशॉप जेको आहे क़ाइमु कयो वियो आहे। हिननि सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयो आहे त इन्हनि ट्यूबवेलनि खे ॿीहर जेको आहे मरमत करे चालू करे असांखे ॾिना वञे। किथे तारूं चोरी आहिनि, ट्रांसफार्म चोरी थी विया आहिनि, 70% तक़रीबन ट्यूबवेल जेके आहिनि नाकारा थिया पिया आहिनि। 15-20% हलनि पिया, उहे सिर्फ़ु वॾनि माण्हुनि जे हथ में आहिनि। प्रोजेक्ट त सभु हाणे फेल थी वियो आहे।